नबी से हजरत अली से के फरमायो सोना अली शादी कंदे जी हाओ साईं सब जो सुभान अल्लाह के लिया साईं नबी से फरमायो सोना अली मुझे दिल थी चवे तमा पांजी न्यागी खातून जन्नत तो के परणाया तो के जो रिश्तो कबूल इसे अल्हम्दुलिल्लाह ने को वधी के जो रिश्तो कबूल मिलंदो फरमाया बस महाराजा पैसा अथई एतिरो पुछा महाराजा पैसा अथई इसे भी धक्का शिकाने का है तलवार है एक ज़रिया है नबी से फरमायो तलवार रख जिहाद में कमी दई ज़रिया विकनिया जेकर इहो न हो जिहाद नबी से महर जो बंदोबस्त भी पाण हजरत अली साईं वो ज़रिया खणी आयो मदीने जी बाजार में आए को ज़रिया वठण वारो हजरत उस्मान से फरमायो सुना अली खैर है अजु खुश पियो ॾिसण में अची हजरत अली से फरमायो शादी पई थे सब जो सुभान अल्लाह किथों साईं जन जे घरा नबी से न्यागी खातून जन्नत सा अंदाजो लगायो घर सा दर सा भित सा सुबह शाम नमाज गड पिया पढ़न हजरत उस्मान के खबर ना है अली की शादी पई अज बेगा असा मुसलमान आयो भी गरीब महीनो अग में बाबा वडेरे जो ताकत गड थियो शादी जी तारीख बदली सब गोठवारा उताक में गड थींदा शादी जी तारीख बदली महीनो अग में दोल धमचर नाच गाना लाडा सेरा मौसीकी राग असा मोबाइल वट दोल वारा अचन कोंदा पर वरी इको पिया घुराए हाणे तो उन में काट नवी नीदा जड़े माना ओ सब मंगंगा सिकपुरी छड़े जो बाबा इन दोलन दमतर के नाचन गाना ये असा जा ना ने काफर जा असा जो कुरान अज वायदो के तो पुट जमदो तदे भी कुरान जो वाइज कराइंदासी जलसो कराइंदासी आलम घुराइंदासी नात ख़वान घुराइंदासी पुट जी शादी थी तरह में आलम इंदा नात ख़वान इंदा जेकर गोठ में का मोती या फोती थी वने को वडो वफात करे वने तो न जे ईसा ले सवाब जेला खैरात कंदासी तरह भी आलम अज केडो भलो केडो मजो हो शादिया निकाह जो मौके आलम आया वरी नात ख़वान अल्लाह जे रसूल जी तारीफ कर केडी बरकत है लख मुबारक है मौली साहब जो पंहिंजे शादी के मौके ते कुरान जो वाइज जलसो करायो ऐं न्याणीअ खे पारत कंदा कयो मुड़स पुट असां तोखे घोट ॾिनो आहे हाणे इन जो ख़्यालु कजां इन खे राज़ी कजां असांजी परवाह न कजां नबी साईं जी के साहब गया उन जी न्याणीअ जी शादी पई थे वो पंहिंजे न्याणीअ खे चई पुट असां तोखे घोट ॾिनो आहे हाणे घोट जो ख़्यालु कजां असां नाराज़ थी वञूं परवाह न कजां पंहिंजे घोट खे नाराज़ न कजां अल्लाह जे नबी फरमायो आहे उहा औरत मरी वही पर उन जो मुड़सो न को नाराज़ आ मुझे नबी फरमायो जन्नत पंहिंजी जाते पर जन्नत जी बूई भी नसीब न थींदस हालांकि 500 साल पंध ते जन्नत जी खुशबू ईंदी पर जा औरत का उन जो मुड़सो नाराज़ आ उहा माई मरी वही मुझे नबी फरमायो जन्नत जी बूई भी नसीब उहा नबी जी साहब पंहिंजे न्याणीअ खे थी चवे त पुट पंहिंजे घोट खे नाराज़ न कजां बे नंबर ते तुंहिंजो मुड़स सफ़र ते हुजे तोखे ख़बर पवे त मुंहिंजो घोट अचे थो त तूं हुन जो इंतज़ार कजां हू तुंहिंजो इंतज़ार न करे दर ते बीह करे हुन जो इंतज़ार कजां जीअं जो तुंहिंजो घोट
तुझो मुर्शिद दरवाज़ो खड़काए त यकदम दरवाज़ो खोले उनजे आराम जो बंदोबस्त कजा छो तो वो सफ़र तां वापस मोटियो आ या मां थी पंहिंजी न्याणीअ खे मुर्शिद जी पारत करे पुट जनमल तुझो घोट घर में अचे उन वक्त में थाम न मलजा छो थामन के मलिंदी खड़को थींदो मुर्शिद जे आराम में खलल पवंदो पुट जनमल तुझो मुर्शिद घर में अचे उन वक्त में लट्टा न धोइजा लट्टा धोंदीअ सौंटीअ जो आवाज़ ईंदो मुर्शिद जे आराम में खलल पवंदो मां थी पंहिंजे न्याणीअ खे चवे पुट जनमल तुझो मुर्शिद तुझे घर में अचे सफ़र तां वापस मोटे दीवार ते को कांव अची वेहे तो उनके ताड़ी बजाए करे न उथारजा इन जो आवाज थींदो मुर्शिद जे आराम में खलल पवंदो काका पथरी उनके हणजा त जीअं कांव उॾामी वञे अम्मा तोखे असां घोट ॾिनो हाणे पंहिंजे मुर्शिद खां को मुतालबो त न कजा हतां के घर मां जेकॾहिं अटो ख़तम थी वञे पंहिंजे मुर्शिद खे ईअं न चइजा त जो अटो ख़तम थी वियो आहे छो त अरब गैरती आहिनि मतां इहा ॻाल्हि उनखे पसंदि न अचे अम्मा पोइ छा कयां अटो जो ख़तम थी वञे बुख ते वेठी हुजां भला छा कयां उन वक़्त में त मां पंहिंजे न्याणीअ खे थी चवे पुट जनमल अटो ख़तम थी वञे तो हो अटे वारो ॿोटो या गुंदड़ो ऊंधो कजा मुर्शिद खे ख़बर पइजी वेंदी त अटो कोन्हे बाक़ी उनखे चइजा न त अटो ख़तम हाणे मां तव्हां खां पुछां थो मां पंहिंजे न्याणीअ खे इहे पारत कंदी मुर्शिद जी त इहो घर फिटंदो अबे अम्मा के घुर्जे त पंहिंजी न्याणीअ खे पारत कनि त पुट हाणे तुंहिंजो घर मुर्शिद वारो घर आहे हाणे तुंहिंजो जनाज़ो पंहिंजे मुर्शिद जे घर मां निकिरे असांजे घर मां तुंहिंजो जनाज़ो अॼु त शादी कान थी आहे अॻे ई मुतालबो कनि त वन वाह ते 50,000 जो वॻो हुजे निकाह ते लख रुपए जो वॻो हुजे एतिरो सोन हुजे एतिरी चांदी हुजे एतिरा लटनि जा जोड़ा हुजनि पंहिंजी न्याणीअ खे जो ईअं चवंदासीं अॻे ई घोट खां एॾा मुतालबा कंदासीं त उहो घोट केॾे वेंदो बाबा पंहिंजे न्याणीअ जे मुर्शिद खे पुट वांगुरु सम्झो हिन वक़्तु इहो तसव्वुर छॾे ॾियो त के नूंहं असांजी ख़िदमत कंदी छा इहो ख़्याल दिलि मां कढी छॾियो त का पुट जी ज़ाल अचे मुंहिंजी ऐं मुंहिंजे घरवारी जी ख़िदमत कंदी रुगो मुर्शिद जी ख़िदमत कई तॾहिं बि तव्हां कमायो सही थो चवां या ग़लति मुर्शिद जा रुगो लटा धोए मुर्शिद खे रुगो टेम जी मानी पचाए ॾे तॾहिं बि खटियोसीं कराची हैदराबाद में शहर में तो तसव्वुर खत्म थी वियो आहे पर तव्हां में असां ॿाहिरां वारा अञा उमेद रखी वेठा आहियूं त नो उहा वठां जेका मुंहिंजी ख़िदमत करे सुठो आहे नो खे घुर्जे त पंहिंजे पीउ खे छॾे आई आहे हाणे हिन जो पीउ इहो मुर्शिद जो पीउ आहे सोहरे जी ख़िदमत करे अल्लाह ताला पीउ जी ख़िदमत जेतिरो सवाबु ॾींदुसि हाणे पंहिंजे अम्मा खे छॾे आई आहे हाणे अम्मा जी ख़िदमत या कान थी करे सघे हाणे मुर्शिद जी अम्मा ससु उनखे अम्मा सम्झी करे उनजी ख़िदमत करे उनजा लटा धोए उनखे वेचारे उनजो बिस्तरो धोए उनजी खटा दरबार करे उनजो बिस्तरो विछाए उनखे ज़ोर जे ससु जी ख़िदमत कंदी अल्लाह ताला अम्मा जी ख़िदमत जेतिरो सवाबु अफसोस अॼोके दौर में धी थी चवे धी माना बाबा नो शरई इस्तिलाह में धी आहे ससु या माए अॼु धी थी चवे त हिन घर में या अम्मा हूंदी या मां हूंदसि
चवे थी कि न नो चवे थी त हिन घर में या तुआरी मां हूंदी या मां ऐं तव्हांखे बि मां गुज़ारिश थो कयां त पंहिंजे नूहरुनि खे न्याणी सम्झो न्याणी वांगुरु शफ़क़त हुजे न्याणी वांगुरु बाज हुजे ज़ुल्म हुन सां न कयो हाणे तव्हां जूं न्याणियूं त पढ़जी वयूं बाबा असां त पंहिंजी न्याणियूं पाण छॾींदासीं उन्हनि त वञी ॿिया घर आबाद कया हाणे असां जूं न्याणियूं इहे जेके पुटनि जूं ज़ालूं इहे असां न्याणियुनि वांगुरु इन्हनि ते शफ़क़त हुजे बाज हुजे ज़ुल्म इन्हनि सां न कयो जो मानी पचाए बस करे वरी ससु चेस त खण लटनि जी भरी वरी लटनि जी भरी धोई आई वरी चेस हाणे इस्त्री करे बस करे वरी चेस त खण बुहारी पोची हणी घर खे पोची हणी बस करे वरी चेस त हाणे माल जा छेड़ा खण न्याणीअ सां बि एॾो ज़ुल्म कंदा हो नो साहिब ज़ुल्म छो था कयो पोइ घर बर्बाद थींदा सो मां पंहिंजे अधरनि भेनरुनि खे गुज़ारिश थो कयां पंहिंजे ससु ऐं सहुरे खे अबो अम्मा सम्झो उन्हनि जी ख़िदमत कयो न कंदियूं सुभाणे तव्हांजो वारो बि ईंदो तव्हां बि ससु थींदियूं नूहरुनि वारियूं थींदियूं आहे या न ऐं जन के नूहरूं आहिनि मां उन्हनि खे गुज़ारिश थो कयां त हिननि नूहरुनि खे धीउ वांगुरु सम्झो या न्याणी न्याणी वारी शफ़क़त न्याणी वारी बाज जंहिंसां कयो इन्हनि जे मथे ते न्याणी वारो हथ रखो इंशाअल्लाह इहो घर जन्नत हूंदो इहो कॾहिं बि घर फिटंदो न अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला ने निकाह के खैर और बरकत वारो बनाए ऐं हज़म कयो सभई नौजवान त इंशाअल्लाह से शादी ये कंदा जे मौलवी साहब शादी कई आलिम आया नातफान आया सुन्नत जे मुताबिक निकाह थे वरी मिटन माइटन दोस्तन अहबाबन के मानी खाराए छे अल्लाह भी खुश अल्लाह जो रसूल भी खुश रब को दुआ है अल्लाह ताला ने निकाह के खैर और बरकत वारो बनाए खैर याफियत फैसला फरमाए